THN न्यूज़। नाज़रीन, नसीराबाद का अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था त नसीराबाद लॻे ॻोठ जाड़ा वाहुचा में कबूतरनि जे मामूली ॻाल्हि तां होटल ते वेठल ॿिनि नौजवाननि में झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में 17 साला जवाबदार मुशाहिद वाहुचो लोह जे रंबे सां वार करे 16 सालनि जे आबिद अली पुट रोशन अली वाहुचो खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद नौजवान जे घर में रोजराड़ो मची वियो। संदसि अमड़, पीउ, भेनरूं ऐं भाइर पंहिंजे जिगर जे टुकड़े जे नाहक क़त्ल जो ॿुधी बेहोश थी विया। घर में क़यामत सुगरा जो मंज़र। इतला मिलण ते नसीराबाद पुलिस पहुची लाश पंहिंजे तहवील में वठी नसीराबाद जे सरकारी अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टर न हुअण करे 3 कलाकनि बाद पोस्टमार्टम कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ॿुधायो पियो वञे त हिकु ॾींहुं अॻु ॿिन्ही ॼणनि में कबूतरनि जी ॻाल्हि तां मुंहमारी थी पई हुई। ॿिन्ही नौजवाननि खे ॻोठाणनि छॾाए वरितो हुयो, जिन में ॿीहर झेड़ो थी पियो ऐं जवाबदार बर्फ़ कटींदड़ लोह वारो रंबो हणी आबिद खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे पीउ ॿुधायो त जवाबदार मामूली ॻाल्हि तां हमिलो करे मुंहिंजे नौजवान पुट खे बेगुनाह क़त्ल करे छॾियो। असां सां नाहक कयो वियो आहे, कातिल खे बख़्श न कंदुसि। आख़िरी इतला ताईं पेश आयल वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो हुयो, जॾहिं त जवाबदार जी धुर ऐं विच वारनि पारां मक़तूल नौजवान जे वारसनि ॾांहुं राॼुनि लाइ क़ुर पाक ऐं मेड़ मिंत क़ाफ़िलो वठी विया हुआ।